असांखे तक़रीबन 2 महीननि खां वठी असां जो एहतिजाज कंदा पिया अचूं ऐं असां सीएम साहब खे काफ़ी दफ़ा रिक्वेस्ट कई अथई असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे असांजा मञा वञनि। हीअ पेंशन जेका आहे कटौती असांजे बच्चनि जो मुस्तक़बिल आहे, जेके असां पंहिंजा बच्चनि जो मुस्तक़बिल ठाहे सघूं उन ते बि असां निकालो। जे 3 सूबा जेके आहिनि ॿिया अलाउंस वग़ैरह ॾियनि था, असांजो सिंध सूबो रहिजी वियो आहे। उन खां पोइ असांजे बिलाल साहब जी तक़रीर ॿुधी उनखे रिक्वेस्ट कई त बाबा हिननि जा जाइज़ मुतालबा मञो। उन बावजूद सीएम साहब जेको आहे असांजा मुतालबा मञण लाइ तयारु न आहे। इन लाइ असां मरण घड़ी ताईं 6 अक्टूबर बिलाल हाउस में धरना अंदाज़ी मरण घड़ी ताईं इंशाअल्लाह जेसीं असांजा मुतालबा पूरा न थींदा तेसीं असांजो एहतिजाज जारी रहंदो। पेंशन जो कटौती है उसका नोटिफिकेशन जारी किया जाए, उससे मुतालबा करते हैं। तीनों सूबों में डीआरए जा रहा है, हमें डीआरए दे दें। और वह ये ग्रुप इंश्योरेंस हमारा हक है, होती कोटा हमारा हक है, बेनुअल फंड हमारा हक है, जो सेंट्रल गवर्नमेंट हमें नहीं दे रही। इसलिए हम मुतालबा करते हैं बिलावल चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी जरदारी से, सिंध हुकूमत से और प्रेसिडेंट आसिफ अली जरदारी साहब से फिलफोर जो है ना ये हमारी डिमांड्स पूरी की जाए, वरना हम 6 तारीख को बिलावल हाउस पे हमारा रुख होगा।